चोटियारियो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियो वेझो ॻोठ जमाल कीरियो में समाजी तंज़ीम क़तर चैरिटी तरफ़ां मुख़्तलिफ़ ॻोठनि जमाल कीरियो, फुलियल लुटको मोरी, जानी जूणेजो ऐं चोटियारियो जे 300 खां वधीक गरीब मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन जा बैग तक़सीम कया विया आहिनि। बैग्स में अटो, खंडु, शरबत, घी, चांवर, चणा ऐं ॿियो घरेलू सामान हो जेको मुख़्तियार सांगड़ जी निगरानी में विरायो वियो। इन मौक़े ते क़तर चैरिटी ज़िले सांगड़ जे इंचार्ज मैडम राहिला खासकेली, अब्बास दिल ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़तर चैरिटी ज़िले सांगड़ तरफ़ां मुस्तहिक़ ऐं गरीब ख़ानदाननि में रमज़ान जे भलारे महीने में राशन विरायो पियो वञे। असांजी कोशिश आहे त ग़रीबनि जी वधि खां वधि मदद थी सघे। हिननि वधीक चयो त असांजी कोशिश आहे त सिंध में गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदड़ गरीब माण्हुनि जी मदद करे सघूं। असां ईद जे मौक़े ते उन्हनि खे जेको आहे सो फितराने तौरु ही जेके बैग्स आहिनि मुस्तहिक़ माण्हुनि मेरिट ते माना डिस्ट्रीब्यूट कयूं था पिया। हिन खां अॻु में मैडम पंहिंजो क़तर वारनि जेका आहे चैरिटी हिननि शायदि डिस्ट्रीब्यूशन कई आहे, पर हिन डिस्ट्रीब्यूशन में आउं पाण आयो हुउमि असांखे एज़ अ गेस्ट, सो मूं बि नोट कयो आहे त तमामु प्रोग्राम साफ़ु सुथिरो लॻे थो ऐं मेरिट ते लॻे थो ऐं जेको हाणे विराइण जो इंतज़ाम आहे उहो बि तक़रीबन तयारु आहे। इंशाल्लाह अॻिते बि असांजो तावन जेको आहे इंतज़ामिया जो NGO सां जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।